गरुड़ घंटी यानी कि उहा घंटी जेका तव्हां पंहिंजे घर जे मंदिर में रखंदा आहियो। हुनखे नियमित तौर सां वॼाइण सां तव्हांजे आसे पासे जे एनवायरमेंट में सूक्ष्म जीवाणु ऐं जीवन जो यानी कि नंढी बैक्टीरिया जंहिंखे असां बराबरि नथा ॾिसी सघूं हुननि जो नाश थींदो आहे। तव्हांजा पाप जा बि नाश थी वेंदा आहिनि। माता लक्ष्मी हुननि ते हमेशह प्रसन्न थींदी आहे जेका पंहिंजी पूजा खां पोइ घंटी वॼाईंदा आहिनि। क़िस्मत जा बंदि दरवाज़ा खुली वेंदा आहिनि ऐं तव्हांजे परिवार में बि हमेशह तालमेल सुठो सभिनीनि सां ठहियलु पियो हूंदो आहे ऐं तव्हांजो जेतिरो बि मानसिक पीड़ा या तनाव हूंदो नियमित तौर सां घंटी वॼाइण सां उहो दूर थी वेंदो। त यादि कजो कि जॾहिं बि तव्हां पूजा करे उथो घंटी घर में ज़रूरु वॼाइजो।